असांजी कच्चे में जेका असां फाथल आहियूं, असांजा बाल, असांजो चोपायो माल असांखे ॿिनि ॾींहंनि जी असांखे पके तरह महफ़ूज़ हंधनि ते असांखे मुंतक़िल कयो वञे ऐं पके तरह असांखे सहूलियतूं फराहम कयूं वञनि। टाइम ॾिनो वञे ऐं असांखे उते जेको आहे चोपायो माल जे लाइ असांखे चारो ॾिनो वञे जीअं असां पके तरह मुंतक़िल थी सघूं। कैमरामैन वासिम अली जामड़ो सां गॾु ग़ुलाम फरीद जामड़ो, KTN न्यूज़ कश्मीर। मनहड़ो ऐं भर पासे में बरसात ऐं सिंध नालनि तबाही मचाए छॾी आहे। फसल ऐं ॻोठ अञा ताईं पाणी हेठि आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ग़ुलाम मोहम्मद भट्टी। मौजूद आहियूं मनहड़ो भरिसां ॻोठ जगसी में। हिते जेको आहे पूरी सिंध जी जगसी ऐं भर पासे जा नंढड़ा जेके ॻोठ आहिनि त उन्हनि खे बरसाति तमामु जेको आहे सो मुतासिर कया। काफ़ी वीचारा ग़रीबनि जा जेके आहिनि घर किरी पिया आहिनि ऐं फ़सुल जेके आहिनि हिननि जा तबाह थी विया आहिनि। हाणे अचो त हिननि सां ॻाल्हायूं त हिननि जो छा चवणु आहे। मसइलो आहे पहिरियों नंबर इहा ई हुकूमत खां अपील आहे त असांखे हिन सिम नाले जी खाटी कराए ऐं कबर ॿधियो वञनि। छो त बरसाति खां पोइ असांखे जेतिरी बरसाति नुक़सानु नथो ॾिए ओतिरो असांखे हीअ सिम नालो पियो थो ॾिए। अगरि इहो बरसाति हिकु ॾींहुं हले पियो थो त 8 ॾींहं असांखे सिम नाले जो पाणी ॿोड़े पियो थो। न सिम नाले जेको कपर आहे न खाटी थी आहे ऐं असांजी इहा ई गुज़ारिश आहे त जेको आहे सो सिम नाले खे रिपेयर करायो वञे। असांजा फसल ॿुॾी तबाह थी विया आहिनि ऐं घर जेको आहे सो किरी पिया आहिनि। असांजी इहा ई गुज़ारिश आहे त जेको आहे सो सिम नाले जो पाणी आहे बरसाति सिम नाले जो जेको पाणी आहे ओवरटाप करे ॻोठनि तां अचे पियो आहे। जी असांजे ॻोठनि बिल्कुलु जेको आहे सो ॻोठ जे मथां चढ़ी विया। असांजी इहा ई गुज़ारिश आहे त जेको आहे सो हुन पाणीअ खे निकाल कयो वञे। सिम नाले खाची खणाई वञे ऐं असांजा घर वग़ैरह ॿुॾी आहिनि। सिम नाले जो पाणी ओवरटाप करे असांजे ॻोठनि में दाख़िल थियो आहे। हे असांजा घर पोयां ॾिसो किरी पिया आहिनि, तबाही थी वई आहे। असांजो को बि चूंडो नुमाइंदो हिन महिल लड़ी कोन आयो आहे। असां अलाख़्तनि खां मुतालबो कयूं था त असांजी ॿाहिरि कई वञे, मच्छर मारे स्प्रे कराए वञे, सिम नाले जी खाची खणाई वञे। असां हिन महिल ताईं केर बि लड़ी कोन आयो आहे। असां पाण बेरोज़गार एतबार करे रोडनि ते ॾिसी थो अन्न मथां कपे ऐं उछलायूं था। असां बछड़ा काॾे ईंदा, रुली वियासीं सफ़ा। हे ॾिसी थो त सिम नाला कीअं भरिया पिया आहिनि, न को हेॾा निकाली आहे, न को छा केरु असांखे ॿुधण वारो कोन्हे, न को अचण वारो कोन्हे। हिननि इहो चयो त पंहिंजो जेको हिते असांखे बरसाति तमामु घणो मुतासिर कयो आहे। ऐं भर में जेको हीउ सेम नालो आहे, सेम नाले जी काफ़ी अरसे खां हिननि चयो त खाटी जेका नथी आहे उन जे करे जेको आहे पाणी ओवरटाप करे असांजे फसलनि ऐं ॻोठनि खे ॾाढो नुक़सानु ॾिनो आहे। फसल असांजा मुकमल जेके आहिनि तबाह थी विया आहिनि ऐं काफ़ी घर जेके आहिनि उहे बि किरी पिया आहिनि। पाणी निकाल इहो ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि न कयो आहे। हिननि सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त हिते जेको सेम नाले जी खाटी कराए ऐं पाणी ॻोठनि में जेको आहे उहो निकाल कराए ॾिनो वञे ऐं मच्छर मार स्प्रे कराए ॾिनो वञे। कैमरामैन अमजद अली भट्टी सां गॾु ग़ुलाम मोहम्मद भट्टी, KTN न्यूज़ मनहड़ो। उनड़पुर में LBOD सिम नालो उबतो